अस्सलाम वालेकुम। ॻाल्हि था कनि त शेख हारून रशीद जे ज़माने में हिकु अमीर शख़्स ॻाल्हि थो करे त मां मज़दूर वठणु वियुसि। बगदाद जे चौंक ते मज़दूर वेंदा हुआ। मुंहिंजी उन्हनि मज़दूरनि मां हिकु नौजवान छोकिरे ते नज़र पई जेको जिस्म में कमज़ोर नज़र अची रहियो हुयो। उन जी पेशानी ॿुधाए पई त को निमाज़ी थो लॻे। मां उन जे वेझो वियुसि। मां उनखे चयो त पुट मज़दूरी कंदे? चवणु लॻो त मज़दूरनि में वेठो आहियां, ज़रूरु मज़दूरी कंदुसि। मां चयो त ठीकु आहे, हलो। चवणु लॻो त मुंहिंजूं कुझु शर्तूं आहिनि। मूं चयो ॿुधायो। चवणु लॻो त पहिरीं शर्त इहा आहे त मज़दूर 4 दीनार ॾिहाड़ी वठंदा आहिनि ऐं मां 3 दीनार ॾिहाड़ी वठंदुसि। ॿी शर्त चवणु लॻो त मां तव्हांजी हर ॻाल्हि ॿुधंदुमि, पर जॾहिं आज़ान ईंदी त तव्हांजी मां हिकु बि न ॿुधंदुमि। टीं ॻाल्हि उन इहा कई त मां तव्हांजे घर में रहंदुसि, बाक़ी तव्हांखे कंहिं बि सुवाल जो जवाबु न ॾींदुसि। उन ते मां चयो त यार तूं को वॾो अजीब शख़्स आहे, शर्तूं त मालिकनि जूं हूंदियूं आहिनि। चवणु लॻो त बहरहाल मां पंहिंजूं शर्तूं रखां थो। एतिरे में मां हुनखे पंहिंजे घर वठी आयुसि कम जे लाइ। कम मां हुनखे ॿुधायो त जेको कमु माण्हू सॼे ॾींहं में कंदा आहिनि उन 2 कलाकनि में पूरो करे छॾियो। त वरी उनखे मां ॿियो कमु ॾसियो, उहो उन में ई शुरू थी वियो। उन मिडी कढी रोड ते रखी त ॿेपरी जी अज़ान जो टाइम थी वियो। उन उते ई कोडर फिटी करे ऐं मस्जिद जे तरफ़ रवाना थियो। त एतिरे में मुंहिंजो पुटु उनखे चवणु लॻो त थोरो कम खे बराबरि करे छॾियो। चवणु लॻो त तूं बसि कर, तुंहिंजे वाल साहब सां मुंहिंजी इन बाबति ॻाल्हि ॿोल थी आहे त जेकॾहिं आज़ान अची वई त मां कंहिंजी बि न आहियां ॿुधंदो, सिर्फ़ु अलाह ऐं उन जे रसूल जी ॿुधंदुसि। ॿेपरी जो वक़्तु थी चुको हो। जॾहिं मोटियो त मुंहिंजी घरवारी चयो त हिनखे कुझु खाइण लाइ कुझु ॾे। जॾहिं असां हुनखे मानी खाइण लाइ चयो त हुन चयो त मूंखे रोज़ो आहे। रमज़ान न हो, हुन नफ़ली रोज़ो रखियो हुयो। चवनि था त शाम थी वई। मां हुनखे 3 दीनार ॾेई उन खां पुछियो त तुंहिंजो नालो छा आहे? चवणु लॻो मां तव्हांखे चयो हो त मां तव्हांखे कंहिं बि सुवाल जो जवाबु न ॾींदुसि। पोइ हू हलियो वियो। वरी अॻे ॾींहुं मां हुनखे वठण लाइ वियुसि त माण्हुनि ॿुधायो त हू हफ़्ते में सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं ईंदो आहे। मूं चयो छो? त चवणु लॻा त उहो चवे थो त मुंहिंजे हफ़्ते जो ख़र्चु सिर्फ़ु 3 दीनार आहे। जॾहिं 3 दीनार मां कमाईंदो आहियां, उन खां पोइ मां समूरो टाइम अलाह जे ज़िक्र में गुज़ारींदो आहियां। सो ॿिए हफ़्ते मां वरी बि हुनखे वठणु आयुसि। मां सोचियो त कमु सिर्फ़ु उन खां ई कराइणो आहे। मां जॾहिं वञुमि त हुन चयो त तव्हांखे मुंहिंजूं शर्तूं यादि आहिनि? चयो जी बिल्कुलु यादि आहिनि। उहो अमीर शख़्स चवनि था त मां हुन खां कमु करायो। 2-3 हफ़्ता उहो ईंदो रहियो। हिकिड़े हफ़्ते वरी मां वियुसि त माण्हू चयो त हुज़ूर उहो न आयो आहे। पुछियोमांसि छो? चयूं त उहो शख़्स बीमार थी पियो आहे। मां पुछियोमांसि त किथां जो रहण वारो आहे? चयूं त बगदाद खां मुक़ाम, बगदाद जे कब्रिस्तान खां जितां कब्जी आबादी आहे उते रहंदो आहे। उहो अमीर शख़्स चवनि था त मां उन ॾांहुं वियुसि, दरवाज़ो ठरकायो त चवणु लॻो हुज़ूर तव्हां आहियो, दरवाज़ो खुलियल आहे, अंदरि हलिया अचो। चवनि था त मां अंदरि वियुसि। मां हुन खां पुछियो त तोखे कीअं ख़बर पई त मां आयो आहियां? चवणु लॻो त अलाह वारा आहियो, न त हिते त अमीर ग़रीबनि हाल अहिवाल वठंदा ई न आहिनि। चवनि था त मां हुन जे वेझो वियुसि त उहो चवणु लॻो त मां तव्हांजो इंतज़ारु करे रहियो हुयुसि। तमामु तेज़ बुखार जी हालति में उहो तड़पी रहियो हुयो। उन खीसे मां कुझु पैसा कढी मूंखे ॾिना ऐं हिकिड़ी मुंडी लाइ मूंखे ॾिना। चवणु लॻो त हुज़ूर अॼु राति मुंहिंजो मौत थी वेंदो। इन पैसनि मां कफ़न ख़रीद करे सुबुह जो मूंखे कफ़न दफ़न करे छॾिजो ऐं दफ़न करे 3 धारे तव्हां शेख हारून रशीद ॾांहुं हीअ मुंहिंजी मुंडी खणी वञिजो। उनखे चइजो त मूंखे तव्हां खां मिलणो आहे, पर उहो तव्हांखे टाइम कोन ॾींदो। तव्हां हुनखे चइजो त तव्हांजी हिकु अमानत मूं वटि आहे, पोइ तव्हां सां उहो मिलंदो। तव्हां उहा मुंडी उन जे हवाले कजो, पोइ तव्हां मूंखां फ़ारिग़ आहियो। मां हुन खां वरी पुछणु लॻुमि त तुंहिंजो नालो छा आहे?
चवणु लॻो त हुज़ूर वक़्तु तमामु थोरो आहे, अॼु राति मूंखे वञिणो आहे, तमामु वॾी माफ़ी वठणी आहे मुंहिंजे रब करीम खां। जेकॾहिं तव्हां खां थी सघे त मूंखे रब सां मुलाक़ात लाइ थोरो वक़्तु ॾियो। अमीर शख़्स चए मां मोटी आयुसि, पर हुन जी ॻाल्हियुनि मूंखे सॼी राति सुम्हणु न ॾिनो। चवनि था सुबुह जो वॾी मुश्किल सां सिजु उभिरियो, मां वरी हुन जी तरफ़ वयुसि, दरवाज़े ते हथु रखी, दरवाज़ो खुलियलु हुयो। मां अंदरि दाख़िल थियुसि त ख़ुशबू मुंहिंजो इस्तक़बाल करे रहियूं हुयूं। जॾहिं मां मुंहं ते कपिड़ो हटायो त हुनजो दम परवाज़ थी चुको हो, ईअं ई ॼण कंहिंजो दीदार करे सुतो हुजे। चवनि था त मां सिर्फ़ु 2 माण्हू जनाज़े लाइ वठी वियुसि, पर ख़बर न आहे त दुनिया मख़लूक़ किथां किथां खां आई। चवनि था त निमाज़ पढ़ी दफ़न करे 3 परी खां पोइ मां जॾहिं हारून रशीद वटि वियुसि, मां हुनखे घुराइण ते चाहियो, पर बादशाह मूं ॾांहुं ॾिठई कोन। मूं हुनखे चयो त तव्हांजी हिकु अमानत मूं वटि। हुन खां बाद मूंखे उहे अंदरि कमरे में वठी विया। मां हुनखे मुंडी हवाले कई त हारून रशीद तड़पण ऐं रोअण लॻो। चवणु लॻो त इहो मुंडीअ वारो शख़्स किथे आहे? मूं चयो उहो त वफ़ात करे चुको आहे। चवणु लॻो त मूंखे हुनजी क़बर ते वठी हलो। उहो अमीर शख़्स चवनि था त मां हुनखे क़बर ते वठी वियुसि त उहो सुम्ही पियो, ज़ारो कतार रोअण लॻो। मां हुनखे चयो त मुंहिंजो जिगर फाटी पवंदो, तव्हां मूंखे ॿुधाए छो नथा त उहो शख़्स केरु हुयो? न हुन कुझु ॿुधायो, न तव्हां ई कुझु ॿुधायो था। एतिरे में हुन चयो त हू मुंहिंजो पुटु हुयो। मूं चयो तुंहिंजो पुटु ऐं मज़दूर? चवणु लॻो त हुज़ूर हे हज़रत दाऊद ताई वटि वेहंदो हुयो, उनजो मुरीद हुयो। मूंखे रोज़ु चवंदो हुयो त अबा तो घणी दुनिया गॾु कई आहे, मरण वक़्तु तव्हां पंहिंजूं टंगूं बि सोढ़ियूं करे कोन सघंदो, एतिरो हिसाबु तव्हां कोन ॾेई सघंदा। रोज़ु असांखे चवंदो त छॾियो इन चकरनि खे, अचो अलाह रसूल जी बारगाह में किरी पऊं, झुकी पऊं। हिकु ॾींहुं उहो हलियो वियो ऐं चवणु लॻो तव्हांजो रस्तो अलॻि ऐं मुंहिंजो रस्तो अलॻि आहे। हीअ सोन जी मुंडी ग़लतीअ सां उन वटि रहिजी वई। चवणु लॻो ॾिसो मुंहिंजे पुटु अॼु उहा मुंडी बि वापसि कई आहे। पुतड़ बि चवणु लॻो त हुयो त मुंहिंजो पुटु, पर मुंहिंजो मुर्शिद निकितो, मुंहिंजो पीर निकितो। दोस्तो ज़िंदगी तमामु थोरी आहे। बाबा फरीदी शकरगंज चवनि था त उठ फरीदा सुतिया ख़लक़त वेखण जा, तंहिं कोई मिल जा बख़्शिया ते तूं ई बख़्शिया जा। सो दोस्तो छॾियो हिन दुनिया जे चकरनि खे, अचो उथो ऐं शाद लतीफ़ भिटाईअ जे शेर वांगुरु ततीअ थधीअ खां काने वेल वेहण जी, मतां थिए ऊंधा पेर न लही पुन्हूअ जो, हक़ मौजूद सदा मौजूद।